नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणो होम मिनिस्टर ऐं MP मटियारी डॉक्टर मखदूम रफीक ज़मान बलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते पंहिंजी इस्तीफा बलावल हाउस कराची में जमा कराए छॾी है। डॉक्टर मखदूम रफीक ज़मान ॿुधायो आहे त बलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते असां हर फ़ैसिले लाइ तयार आहियूं। डॉक्टर मखदूम रफीक ज़मान चयो त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे सिर्फ़ जानी माली नुक़सान पहुतो आहे। मौजूदा हुकूमत मां अवाम, मज़दूर, वापारी, सरकारी मुलाजिम तोड़े ऑफिसर, मिलन फैक्ट्रियुनि तोड़े हारी, नारी, ज़मींदार तबको सख़्त परेशान है। रोज़गार खां बेरोज़गार कयो पियो वञे। स्टील मिल जा 4,500 मुलाज़िमनि खे बेरोज़गार कयो वियो। हज़ारे घरनि खे डाहे बेघर कयो वियो, जॾहिं त मुल्क जी मैशियत खे अरबे रुपयनि जो नुक़सान पहुचायो वियो। मौजूदा हुकूमत में ऑफिसर खौफ जी वजह सां अवाम लाइ को बि कमु करण लाइ तैयार न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।